मुहर्रम उल हराम शुरू थींदे ही मक़सूद रिंद जे मुख़्तलिफ़ स्टापनि ऐं भरपासे में सबीलूं लॻाइण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। उन हवाले सां पेश आहे मक़सूद रिंद मां ख़ैर मोहम्मद रिंद जी ही रिपोर्ट। हर साल वांगुरु हिन साल भी इमाम हुसैन के हवाले सां जेको आहे सो सबील मेन रोड ते जेको आहे सो बाजी चेक पोस्ट ते सबील लगाई वई आहे। अचो त उन्हनि खां न्यूज़ वठूं उन्हनि जो छा चवणु आहे। हर साल सबील कंदा आहियूं मक़सूद रिंद में। हिते असां बाजी ॻोठ अंजुमन गाज़ी अब्बास ॻोठ बाजी रिंद जे तरफ़ां ई सबील कंदा आहियूं। पर असांखे हिते 4 साल थिया आहिनि असां बि सबील कयूं पिया। सुबुह जो स्टार्ट थी थिए शाम ताईं हले थी। मोमन आहिनि हिते सबील पीअंदा आहिनि। असां बि दिलि सां सबील कंदा आहियूं। मुहर्रम जा ॾियारा लॻा पिया आहिनि मक़सूद रिंद में शुखर अमाल कयो चपे चपे ते सबीलूं लॻियूं पियूं आहिनि इमाम हुसैन जा करम सारे। हर साल वांगुरु शोदाए करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी असां हर साल हिते पहिरीं मुहर्रम खां वठी 10 मुहर्रम ताईं सबील हलाईंदा आहियूं ऐं तंहिंमें असांजे इलाइक़े जा मोमिनीन बि असां सां तावन कंदा आहिनि ऐं असां माना हर रोज़ु सुबुह 11 खां वठी शाम 6, 6:30, 7 ताईं बि असां सबील खे हलाईंदा आहियूं। सबील 10 पहिरीं तारीख़ खां वठी 10 तारीख़ ताईं लॻाई वेंदी आहे मक़सूद रिंद में ऐं अलाह जी महिरबानी मोमिननि खे मौला वधाईंदो। हर पहिरीं तारीख़ खां वठी न्याज़ नगर सबीलूं चपे चपे ते जेको आहे क़ाइमु आहिनि लॻायूं रहियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला मौला मोमिननि खे वधाईंदो। ज़बरदस्त आहे सबील मौला जी लाउती बली माम जो हलाए ज़बरदस्त आहे। मौला जा लख करम आहिनि जो हिते सबील हले पई ऐं ये तक़रीबन 11 ॾींहं ऐं 10 ॾींहं हलंदी आहे डेली। शाम जो 5 ते हलंदी आहे। पहिरीं खां वठी 10 तारीख़ ताईं हिते यकी सबील हले थी। रुगो हिते न पर सॼे मक़सूद शहर में हले। नाज़रीन जो चवणु आहे त करबला जी शहीदनि जी यादि में असां मक़सूद रिंद मुख़्तलिफ़ चौकनि ते जेको आहे सो सबील लॻाईंदा आहियूं। साथी रिपोर्ट सां गॾु ख़ैर मोहम्मद रिंद मक़सूद रिंद।